सांगड़ मां ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान हसन ख्वाजा ऐं ज़िले सिहत ऑफिसर डॉक्टर दौलत जमाली जी सरबराही में म्यूनिसिपल कमेटी सांगड़ खां प्रेस क्लब ताईं ॿारनि खे हिफ़ाज़ती टीका लॻाइण बाबति अवाम में शऊर पैदा करण लाइ आगाही वाक जो एहतमाम कयो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर पंहिंजे खिताब में चयो त हिफ़ाज़ती टीकनि जी अहमियत खे सम्झणु ज़रूरी आहे त जीअं असां पंहिंजे ॿारनि खे मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि खां महफ़ूज़ रखी सघूं। आगाही वाक में सभिनी असिस्टेंट कमिश्नरनि मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि तबई अमले शागिर्दनि ऐं सियासी समाजी शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। वाक जी शिरकत कंदड़नि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ जिन ते हिफ़ाज़ती टीकनि जा फ़ाइदा ऐं ॿारनि खे बीमारियुनि खां बचाइण जी अहमियत बाबति पैगाम लिखियल हुआ। डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान हसन ख्वाजा ऐं डॉक्टर दौलत जमाली वालिदैन खे अपील कई त हू पंहिंजे ॿारनि खे पैदाइश खां 59 महीननि ताईं जी उमिरि ताईं हिफ़ाज़ती टीका लॻाराइनि। हिन मुहिम जो हिसो बणिजनि ऐं पंहिंजे ॿारनि खे 12 ख़तरनाक बीमारियुनि खां महफ़ूज़ रखनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।